नशीर फेरोज़ नेशनल हाईवे का गोठ खाही मेमण वाया मोलण ताईं वोट बैंक तरफ़ां मंज़ूर कयल लिंक रोड जो मरम्मती कम ॻोठाइण जे एहतजाज ऐं मीडिया ते ख़बरूं हलण बाद शुरू थियो। गुज़िरियल ॾींहुं ठेकेदार 3 महीननि खां विछायल पत्थर मथां बग़ैर सफ़ाई रोलर घुमाइण जे कारपेट करे रहियो आहे। जंहिं ते ॻोठाइण ठेकेदार सां ॻाल्हायो त हिन जवाब में चयो त असांजी मर्ज़ी आहे, जीअं बि कमु कयूं, असांखां केरु बि पुछण वारो न आहे। जंहिं ते ॻोठाइण नियाज़ अली, साबिर हुसैन, मज़हर मेमण ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कंदे चयो त ठेकेदार गुज़िरियल 6 महीननि खां ग़ाइबु हुयो। विछायल पत्थर बि पइजी वियो आहे। ठेकेदार पैसा बचाइण लाइ इहो जुगाड़ी कमु करे रहियो आहे, छो त हू MP सैयद हसन अली शाह जो ख़ासि माण्हू आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त 40 सालनि खां पोइ वर्ल्ड बैंक रस्तो मंज़ूर कयो आहे, उन ते जुगाड़ी कमु थींदो त हू पाइदार न थींदो। इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो त ठेकेदार ख़िलाफ़ फौरी कार्रवाई करे जुगाड़ी कमु रखियो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।